ॿी ख़बर शामिल कंदासीं। कराची खां अव्हांखे ॿुधाईंदासीं GTA ऐं इत्तेहादी जमायतुनि जो इजलास जारी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त इजलास सदर दीन शाह राशिदी जी सदारत हेठि जारी आहे। कराची खां ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया इजलास जे हवाले सां। इजलास में इलेक्शन में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ जारी तहरीक जे हवाले सां सलाह मशवरा कया वेंदा। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सुभान खोसो। जी सुभान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, GDA ऐं इत्तेहादी जमायतुनि जो जेको इजलास आहे उहो सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जे सदारत हेठि थियो आहे। इजलास में ज़ुल्फ़कार मिर्ज़ा समेत सैयद ज़ैन शाह ऐं हसनैन मिर्ज़ा समेत अहम जेके GDA जा ऐं इत्तेहादी जमायतुनि जा जेके अॻुवान हुआ उहे इजलास में शरीक हुआ। इजलास में फ़ैसिला करण खां पोइ हिन वक़्तु सैयद सदरुद्दीन शाह राशिदी पंहिंजे इत्तेहादी जमायतुनि जे अॻुवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। हुननि इहो चयो आहे त असांजे जेको इजलास हुयो उन में बाज़ाब्ता तौर ते इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। चूंड जेके नतीजा हुया उन्हनि खे हू कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदा। जेका उन्हनि जी जुदोजहद आहे उहा जारी रहंदी। उन्हनि इहो वाज़े कयो आहे त आचर ॾींहुं तहरीक इंसाफ़ जेको एहतजाज जो सॾु ॾिनो आहे उन एहतजाज सॾ जी GDA भरपूर हिमायत कंदी। GDA जेके कारकुन आहिनि उहे जेको आहे त इन एहतजाज में शरीक थींदा। उन्हनि हिकु भेरो ॿीहर इहो वाज़े कयो आहे त GDA कंहिं बि सूरत में जेका चूंड नतीजा उन्हनि खे तस्लीम न कंदी। उन्हनि चयो त अवाम जेको वोट हुयो उहो GDA समेत ॿियनि जमायतुनि खे ॾिनो, पर नोटनि असरु ॾेखारियो ऐं नोटनि वसीले जेके नतीजा आहिनि उहे ॿियनि जे हवाले कया विया आहिनि। हिन वक़्तु सैयद सदरुद्दीन शाह राशिदी जेको आहे उहो प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। उन्हनि हिकु भेरो जी मां पहिरियों चयो त उन्हनि वाज़े कयो आहे त हू जेको आहे त आचर ॾींहुं जेको एहतजाज थिए पियो तहरीक इंसाफ़ जो उनजी भरपूर इन नमूने जेको आहे त हिमायत कंदा। उन्हनि पंहिंजे कारकुननि खे हिदायत कया त उन एहतजाज में शरीक थियनि। उन सां गॾोगॾु जॾहिं उन्हनि खां इहो सवाल कयो त सुभाणे जेका सदारती चूंड आहे उन हवाले सां GDA जो छा प्लान हूंदो, उन्हनि वाज़े कयो त उन जेके सदारती चूंड आहे उनखे कंहिं बि सूरत में तस्लीम न कंदा। हिन वक़्तु बि जेको प्रेस कॉन्फ्रेंस आहे इजलास खां पोइ उहा प्रेस कॉन्फ्रेंस जारी आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी नाज़िन। कराची खां सुभान खोसो।